नाज़रीन, अव्हां खे ॿुधाईंदो हलां त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ PFU जे सदर GM जमाली जी अॻुवाणीअ में सहाफ़ियुनि तरफ़ां क़ाइमु जॉइंट एक्शन कमेटीअ जे वफ़द जी निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़र सां गॾिजाणी थी गुज़री। सहाफ़ियुनि तरफ़ां शहीद सहाफ़ीअ जे क़त्ल केस में घुर्बल मरकज़ी जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़र तरफ़ां 4 हफ़्तनि अंदरि जान मोहम्मद मर जे मरकज़ी क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ में अहम अॻुभराईअ जी ख़ातिरी कराई। जॉइंट एक्शन कमेटीअ तरफ़ां 4 हफ़्तनि अंदरि मरकज़ी क़ातिल गिरफ़्तार न थियण वारे सूरत में गॾियल सलाह मशवरनि बाबति नई हिकमत अमलीअ जो ऐलान कयो वेंदो। सहाफ़ियुनि जे वफ़द में एक्शन कमेटीअ जो कन्वीनर वहीद राजपर, शहीद सहाफ़ीअ जो भाउ करमल्लाह मर, IF जे कोऑर्डिनेटर लिबना जरार शामिल हुआ। वफ़द में गाज़ी झंडीर, सदर PFU जे सिंध रीजन सईद जान बलोच, KUJ जो सदर एजाज़ अहमद, फ़हीम सिद्दीकी, हसन अब्बास, आजिज़ जमाली भी शामिल हो। गॾिजाणी में लाड़काणू यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर सरकश सदायो, सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सेक्रेटरी साहिल जोगी समेत इमदाद सूमरो भी शरीक हो। निगरान वॾे वज़ीर सां गॾु घरू वज़ीर ब्रिगेडियर हारिस नवाज़, कानून वारे सूबाई वज़ीर उमर सूमरो ऐं घरू सेक्रेटरी इक़बाल मेमण भी गॾिजाणीअ में शिरकत कई। IG सिंध पुलिस रिफ़त मुख्तियार, DIG ऐं SSP सखर तरफ़ां गॾिजाणीअ में जान मोहम्मद मर क़त्ल केस बाबति जांच जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी आहे। गॾिजाणीअ में पुलिस ऑफिसरनि सैटेलाइट नक्शनि जे मदद सां पुलिस कार्रवाइनि ते ऐं ॾोहारियुनि जे चुरपुर बाबति आगाही ॾिनी। शहीद जान मोहम्मद मर जा मरकज़ी क़ातिल गिरफ़्तार करे मास्टर माइंड ऐं सहूलियतकार साम्हूं आंदा वञनि। सहाफ़ियुनि जो मुतालबो कयो त क़त्ल केस जे जांच लाइ क़ाइमु GIT जो सरबराह एडिशनल IG लेवल जो ऑफिसर मुक़ररु कयो वञे। सहाफ़ियुनि जो मुतालबो हुयो त सहाफ़ियुनि तरफ़ां शहीद जान मोहम्मद मर जे वारसनि खे फुल प्रूफ सिक्योरिटी वारे मुतालबे ते निगरान वॾे वज़ीर जो IG पुलिस खे सिक्योरिटी फ़राहम करण जो हुकुम ॾिनो। सहाफ़ियुनि तरफ़ां उथारियल मुख़्तलिफ़ सुवालनि जे जवाब में SSP सखर तरफ़ां गॾिजाणीअ खे ब्रीफिंग ॾिनी। क़त्ल केस जे मरकज़ी जवाबदार शेरल महर खे पनाह ॾींदड़ जतोई पाड़े जे कादराननि जे सरबराह खे अॼु गिरफ़्तार कयो आहे। निगरान वॾे वज़ीर चयो त जान मोहम्मद मर जे क़ातिलनि कचे अंदरि मौजूदु पाणी तोड़े ॿारनि ऐं औरतुनि खे ढाल बणायो आहे। शहीद जान मोहम्मद मर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ आऊं पाण घरू वज़ीर ऐं IG पुलिस बि सखर जा दौरा करे चुका आहियूं। शहीद जान मोहम्मद मर जो क़त्ल केस संगीन मामिलो आहे। आऊं पाण सूरत हाल जी निगरानी करियां पियो। मरकज़ी क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ 4 हफ़्तनि में अॻुभराई थींदी। ज़रूरत पई त वॾे पैमाने ते इंतिज़ामी तब्दीलियूं बि कंदुसि। रिपोर्ट राहब गाओ, इब्र न्यूज़, कराची।